अपनी जगह पर खड़े रहें और बावर्दी हजरात परचम को सल्यूट करें। शुक्रिया। सल्यूट। असां वञूं था फोटोग्राफ्स वठण जेके असां कढायासीं उहे प्रिंट थी विया हूंदा। ये तव्हां व्यू आहे पाकिस्तान जो झंडो परे परे इंडिया जो झंडो ऐं इंडियन बिल्डिंग मूंखे नालो नथो अचे इन्हनि बिल्डिंग्स खे छा चइबो। हाँ असां वञूं था वापसि ऐं हिते इलाही सारी पब्लिक आहे जेका तव्हां ॾिसंदव छो त हिननि जूं गाॾियूं परे परे बीठियूं आहिनि। असांखे थोरी ले थी वई प्रोटोकॉल हुयो इन करे असांजी गाॾी अंदरि बीठी त असां गाॾीअ में ई अंदरि वियासीं गाॾीअ में ई जेको उतां ई निकिता आहियूं ऐं बाक़ी सभिनि जूं बसिस ऐं कार्स ऐं जेके बि सवारियूं हुयूं उहे काफ़ी ॿाहिरि बीठल आहिनि त हीअ सभु हितां वञनि था। हाणे ॾाढो इंजॉय कयो, ॾाढो मज़ो आयो ऐं तव्हां ज़रूरु पंहिंजा कमेंट्स ॾिजो तव्हांखे कीअं लॻो इहो अॼु जो मुंहिंजो विज़िट ऐं इंतज़ारु रहंदो मूंखे तव्हांजे कमेंट्स जो।